लकी ग़ुलाम शाह में 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में उलमाए कराम शहरी जी अॻवाणीअ में अज़ीम आलिशान रैली कढी वई, जंहिंमें हज़ारे आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। रैली में शिरकत कंदड़नि आशिकान रसूल जे हथनि में झंडा, बैनर ऐं प्ले कार्ड्स खणी नारे रिसाल जा नारा बुलंद कंदा रहिया। शहर जूं घटियूं दुरूद और सलाम जी सदाउनि सां गुंजियतियूं। रैली जी अॻवाणी हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद ताहिर जुनेजो हुसैनी, मौलाना गुल मोहम्मद हुसैनी, हाजी अली ख़ान उनड़ हुसैनी ऐं ॿियनि कई। रैली फैज़ान हबीब मस्जिद लाड़काणे रोड खां थींदी लखी मोड़ खां शुरू थी मुख़्तलिफ़ रस्तनि खां गुज़री शाही बाज़ार पहुती, जिते लकी ग़ुलाम शाह वासियुनि पारां रैली में शरीक माण्हुनि खे शरबत जूं सभेलूं पिणु प्यारी वयूं। रैली जी पुॼाणी फैज़ान हबीब मस्जिद ते थी। इन मौक़े ते उलमाए कराम ऐं मौज़िन शहरीन ख़िताब कंदे चयो त 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं सॼे आलम इस्लाम लाइ ख़ुशी ऐं रहमतुनि जो पैगाम आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे जुलूसनि ऐं रैलियुनि जो मक़सदु मोहब्बत रसूल खे उजागर करणु ऐं नौजवान नस्ल खे सॼी दीन इस्लाम जी तालीम ॾियारणु आहे। रैली में सिक्योरिटी जा ख़ासि इंतज़ाम कया विया हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।